अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु ही वीडियो तमामु अहम ऐं मुफ़ीद थियण वारो आहे। जेकी हज़रात फेसबुक ऐं यूट्यूब इस्तेमालु कनि था ऐं जन हज़रात खे पंहिंजा फेसबुक ते पेज आहिनि उन्हनि जे लाइ। ऐं ख़ासि ही वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जेकी माण्हू फेक आईडीज़ ऐं पेजिस वग़ैरह ठाहे करे अॻिले खे ब्लैकमेल कनि था, उन्हनि खां बचाव जी ख़ातिर अव्हांखे ही वीडियो फुल ॾिसणो पवंदो त कीअं उन्हनि खां बचाव कजे। अॼु हिकु मां पोस्ट ॾिठी, हिकिड़ो स्क्रीनशॉट मूं ॾे आयो, कंहिं महिरबान शख़्स मूं ॾे मोकिलियो त साहिबज़ादा क़िबला साईं सैयद नसरुल्लाह शाह बादशाह बुखारी हुसैनी मुतज़ला अली जन जो जेको ऑफिशियल पेज आहे, मां अव्हांखे हेॾां उनजो स्क्रीनशॉट ॾेखारींदो थो हलां त उन जी फेक हिकिड़ी आईडी, फेक पेज उन सेम नाले सां, सेम प्रोफाइल फ़ोटूअ सां ऐं सेम पोयां कवर फ़ोटूअ सां हिकिड़ी ठाही वई आहे, जंहिंजे करे अव्हां सभिनी दोस्तनि खे, अव्हां सभिनी मुस्लमान भाइरनि खे, बिलख़ुसूस पंहिंजे पीर भाई हुसैनी फ़ुक़रा खे आगाह कयो थो वञे, इतलाह कयो थो वञे त साहिबज़ादा शेर हुसैनियत सैयद नसरुल्लाह शाह बादशाह बुखारी हुसैनी जन जो जेको पंहिंजो ऑफिशियल पेज मुबारक आहे, उनखे बि ॾिसो ऐं जेको फेक साईं जन जे पेज जहिड़ो फेक पेज ठाहे वियो आहे उनखे बि ॾिसो। ऐं जेकी हज़रात साईं जन जे इस्म मुबारक खे ॾिसी करे ऐं फेक पेज ते अची विया आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे ऐं इतलाउ कयो थो वञे त महिरबानी करे साईं जन जे पंहिंजे ओरिजिनल ऑफिशियल पेज ते अचो ऐं हुन पेज खे अनफॉलो करे छॾियो।